सलाम तव्हां सभिनी सिंध वासियुनि ताईं। त दोस्तो, जीअं तव्हांखे ख़बर आहे, मां हर आचर ते तव्हां सां जेका लाइव मौजूदु हूंदो आहियां, पर अॼु जेका फ्राइडे ते जेका सेशन जो मक़सदु इहो आहे त संडे ते काफ़ी जेका मसरूफ़ियत जे करे जेका मां हिन साॻी सेशन खे तव्हांजे आॾो इन फ्राइडे ते कयां पियो। ऐं अॼु जेके असां सां जेके लाइव मौजूदु आहिनि, असां सां हसीब कान्हे जेका फ्रॉम हिंगोलो सां असांखे साईं जेका जॉइन कयो आहे। त अचो त मिलूं साईं हसीब कान्हीअ सां ऐं साईं सां जेका हाल अहिवाल वठंदासीं। साईं, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? ख़ैर खैर खैरियत है, अल्लाह पाक जा एहसान है। अच्छा साईं, सब खां पहिरीं सेशन के अॻिते वठण खां पहिरीं मां तव्हां सां पहिरीं इहो जेका हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां पहिरीं असांजे पहिरीं दोस्तनि खे पंहिंजो लिटिल इंट्रोडक्शन कराए वठो, त जीअं दोस्तनि खे तव्हांजे हवाले सां ख़बर पए। जी दोस्तो, मुंहिंजो नालो हसीब कान्हियो आहे, हसीब अली, ऐं मीरपुर ख़ास ज़िले जे तालुके सिंधड़ीअ में रहां थो। ऐं बेसिकली आऊं जेको आहे सो हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ु रखां थो, ऐं मुंहिंजो पीउ हारी आहे। ऐं उन खां अलावा मुंहिंजी जेका क्वालिफिकेशन आहे सा मूं MA कई आहे सिंधीअ में, सिंधी अदब में, ऐं उन खां पोइ मुंहिंजी MA आहे सोशोलॉजी में, ऐं MED कई आहे। ऐं हाणे रिसेंटली जेको आहे सो बाय प्रोफेशन ऐं NTS जे थ्रू, इन खां पहिरीं आउं प्राइमरी टीचर बि रहियो आहियां IBA जे थ्रू 2008 खां, ऐं 2014 खां NTS जे थ्रू आउं JST आहियां, ऐं हींअर आउं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हिंगोलो में पढ़ायां थो। ऐं उन खां अलावा आउं जेको आहे सो एजुकेशन जे लाइ बि कमु करियां थो, ऐं इकरा लीफ लेट्स एजुकेट ऑल फाउंडेशन जो बुनियाद विधल आहे, ऐं उन जे प्लेटफॉर्म तां असां तालीम जी बहितरी जे लाइ, ख़ासि करे जेका गवर्नमेंट सेक्टर आहे उन जी तालीमी बहितरीअ जे लाइ कमु करियूं था दोस्तनि सां गॾिजी। ऐं उन खां अलावा सिंधी अख़बारनि में लिखूं था, ऐं रिसालनि मैगज़ीन में ऐं कॉलमनिस्ट बि आहियां, ऐं उन खां अलावा स्टोरी राइटर। मुंहिंजा 2 किताब जेके आहिनि से नाविल ऐं हिकिड़ो कहाणियुनि जो किताब, उहे छपजी मार्केट में अची चुका आहिनि। ऐं बस इहो इंट्रोडक्शन आहे, सोशल एक्टिविस्ट आहियां। साईं महिरबानियूं, ॾाढो ॿुधी असांखे यकीन जेका ख़ुशी जेका थी। त साईं, हाणे जेका पाण हलूं था पंहिंजे जेका मौज़ू उनवान ॾांहुं, त साईं जेका सभ खां पहिरीं असां तव्हांखे जेका तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांजी नज़र में तइलीम जी अहमियत कहिड़ी आहे? दोस्तो, तालीम जी अहमियत आउं इहो चवंदुसि त साह खणण खां पोइ तालीम ई अहम आहे। असां बहैसियत इंसान आहियूं त उहो इल्म जे करे ई आहियूं, ऐं तालीम तमामु ज़रूरी आहे। क़ौमनि जी तरक़ी तोड़े तनज़ुली जो बुनियाद तालीम ते ई आहे। ऐं तालीम खां सवाइ कुझु कोन्हे। ऐं जदीद दुनिया में जीअं पाण अॻिते वधंदा पिया वञूं, तालीम एतिरो ई पंहिंजे लाइ अहम थींदी थी वञे। तालीम तमामु घणी अहम आहे, ऐं तालीम खां सवाइ पाण जेको आहे सो जेकॾहिं तालीम जे मैदान में पुठिते वेंदासीं त आउं सम्झां थो त पाण तारीख़ में बि पोइते धिकिजंदा वेंदासीं। असांखे त अॻिते वधणो आहे ऐं तरक़ी करणी आहे हर फील्ड में, त उन जे लाइ तालीम पहिरियों शर्त। माशाल्लाह, ॾाढो बहितरीन साईं, ॾाढियूं जेके तव्हां बेस्ट जेके पॉइंटूं ॿुधायूं आहिनि। ऐं इहा बि जगह तव्हांखे ख़बर आहे, जेकॾहिं कंहिं क़ौम खे तबाह करणो आहे त उनजी तइलीम खे रोके छॾियो। जी हा, बिल्कुलु। त साईं, हाणे तव्हां असांखे छोकिरियुनि जी तइलीम जी अहमियत ऐं छोकिरियुनि जी तइलीम जेका असांजे सिंध में जेका थिए पई, उन हवाले सां जेका तव्हां थोरो मुख़्तसर असांखे ॿुधाए छॾियो। चेतन, तव्हांजो इहो सुवाल जेको आहे सो तालीम जे हवाले सां ऐं हिन समूरे सेशन में स्पेशली आउं सम्झां थो तमामु अहम सुवाल आहे। पर छोकिरियुनि जी तालीम ते ॻाल्हाइण खां पहिरीं, जीअं त पाण सिंध में रहूं था, त आउं सम्झां थो सिंध में छोकिरियुनि जी जेका हैसियत आहे उन ते बि थोरो ॻाल्हाए वठिजे। बिल्कुलु। असां जेको आहे सो
जेके छोकिरियूं आहिनि स्पेशली छोकिरीअ जे ॼमण ते बि असां ख़ुशि न थींदा आहियूं, इहा रियलिटी आहे के घटि छॾे करे बाक़ी तक़रीबन हक़ीक़त असांजे समाज जी इहा आहे त न्याणी जॾहिं ॼमंदी आहे त असां ख़ुशि न थींदा आहियूं। न्याणी हिकिड़े पासे असां वटि सत क़ुरान बि रही आहे ऐं ॿिए पासे असां क़ुरान जे ज़रिए हुनजा हक़ बि बख़्शाया ऐं इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो मौजूदा हिन दौर में आऊं त मुंहिंजी त दिलि थी ईअं थी चवे त आऊं ईअं चवां त सिंध में न्याणी जेका आहे सा मतिलबु अर्बन जे दौर खां बि बदतर ज़िंदगी गुज़ारे पई। हूअ खणी जीअर ई दफ़न करे छॾींदा हुआ, पर असां वटि न्याणी जीअं पैदा थींदी आहे ऐं जीअं हुनजी हुनजो कदु वॾो थींदो वेंदो आहे तीअं ई हुन जे चौगिर्द जेके दायरा आहिनि से घटिबा वेंदा आहिनि, महदूद थींदा वेंदा आहिनि ऐं अहिड़े नमूने सां जीअं हू वॾी थींदी आहे समझदार थींदी आहे ईअं ई हुनजो घर हुनजे लाइ क़बर थींदो वेंदो आहे ऐं असां हुनखे उहा हिकिड़ी इंसान जी हैसियत न ॾेई हुनखे दर हक़ीक़त जीअरे दफ़न था कयूं। ऐं उन खां अलावा जेका इहा बि तव्हांखे ख़बर आहे त असांजे समाज में धीअ पुट खे पंहिंजो धीअ खे जेकॾहिं को प्यार सां घुराए थो माइट त उनखे चए थो त पुट हेॾां अचु या पुट पाणी पिया, पर कॾहिं बि पुट खे ईअं नथो चयो वञे त धीअ। त हाणे इन मां बि तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त असां वटि धीअ जी अहमियत कहिड़ी आहे। बिल्कुलु ऐं जेसि ताईं उन्हनि जी जेको आहे सो ऐं हींअर बि आऊं सिंधड़ी सां तालुक़ु रखां थो त असांजूं न्याणियूं जेके आहिनि से उहे बसि ईअं ई उन्हनि खे क़तल कयो थो वञे। त इहे जेके आहिनि से उन्हनि जा हिकिड़ो त उन्हनि जी हैसियत जेका आहे स्पेशली जेका न्याणियुनि जी उहा असां वटि तमामु घटि दर्जे जी आहे। असांखे न्याणियुनि खे हिकिड़ो त उन्हनि जी अहमियत ॾियणी पवंदी। न्याणी जो असां वटि वॾो अलमियो त इन खां वॾो छा थींदो जो हू ॼमंदी पराए घर में आहे, छाकाणि जो वालदेन कॾहिं बि धीअ खे पंहिंजो त कनि ई कोन था। हो असां वटि चवणियूं बि इहे आहिनि त धीअर पराओ धाण, त यानी हिकिड़ो घर अहिड़ो जंहिंमें धीअ ॼमंदी आहे त हूअ उनखे अधु उमिरि पंहिंजे घर खे पराओ सम्झंदे गुज़ारींदी आहे ऐं बाक़ी अधु उमिरि हिकिड़े पराए घर में वेंदी आहे ऐं हू उन पराए घर खे पंहिंजो कंदे कंदे वीचारी गुज़ारे छॾींदी आहे। तमामु ई घटि धीअरूं आहिनि जेके ख़ुशि गुज़ारींदियूं आहिनि असांजे समाज में। सो हिकिड़ो त असांजे न्याणियुनि जी जेका सूरत हाल आहे सा इहा आहे। ऐं उन खां पोइ तव्हां चओ था तालीम जी, त साईं मुंहिंजा तालीम जी हालत इंतिहाई ख़राबु आहे न्याणियुनि जी। उन्हनि जा स्कूल जेके आहिनि से हिकिड़ो त तमामु घटि आहिनि, ॿियो त नाले मातर हलनि था ऐं उन्हनि में बि स्पेशली छोकिरियुनि जी तालीम ते असां फोकस ई नथा कयूं ऐं हक़ीक़त में असां तॾहिं ई तरक़ी करे सघंदासीं जॾहिं असां न्याणियुनि जी तालीम खे अहमियत ॾींदासीं। ऐं जेकॾहिं मतिलबु पेरेंट्स हिते ॿुधनि पिया त आउं उन्हनि खे इहो पैगाम ॾींदुसि त ॾिसो असां छा कंदा आहियूं जॾहिं छोकिरी ॼमंदी आहे त उनजो ॾाज गॾु कंदा वेंदा आहियूं या त जेकॾहिं असां ख़ैर को आहियूं त उनजो सुठो रिश्तो तलाश करणु असांजो हिकिड़ो वॾो फर्ज़ असां सम्झंदा आहियूं। पर आउं चवां थो त तव्हां ईअं न करियो, तव्हां न्याणीअ खे सिर्फ़ु इल्मु ॾियो, इल्मु वसीले हुन वटि अख़्तियार ईंदो ऐं उन जे वसीले हू बिल्कुलु मतिलबु कंहिंजे माते नथी गुज़ारे। रिश्ता ऐं ॾाज इहो को वॾो इशू कोन्हे। तव्हां उनजी तालीम जे लाइ जेको आहे सो पाण पतोड़ियो ऐं छोकिरियूं यकीननि जेकॾहिं उन्हनि खे मौक़ा ॾिजनि त हू छोकिरनि खां उन्हनि साबित कयो आहे त हू असांखे सुठी रिज़ल्ट ॾियनि। त छोकिरियुनि जी तालीम ते फोकस करणो पवंदो असांखे। ऐं सिधी ॻाल्हि आहे त आउं चवां थो जेकॾहिं के भाउ ॿुधनि था, के नौजवान ॿुधनि था, त जेकॾहिं आउं उन्हनि खे सवाल करियां ऐं का तस्वीर ॾेखारियां त हिकिड़ी छोकिरी जेका वथाण साफ़ कंदी हुजे ऐं या मिटी सां लेपो कंदी हुजे ऐं ॿी छोकिरी जंहिंजे कच्छ में किताब हुजनि त हू यकीनन हर छोकिरो चाहींदो त मुंहिंजी जेका आइडियल आहे सा एजुकेटेड ई छोकिरी आहे ऐं उहा असांजी ज़रूरत बि आहे।
त एग्जैक्टली मुंहिंजो इहो बिल्कुलु। मैसेज आहे करे तव्हां भाउ आहियो त तव्हां पंहिंजी भेण खे पढ़ायो, जेकॾहिं नौजवान आहियो त ॼाणे वठो त जॾहिं तव्हां पीउ थियो त पंहिंजे नियाणियुनि खे हर सूरत में पढ़ायो। तव्हां इन सूरत ई, छाकाणि जो असांजो समाज हिक ॿिए सां ई जुड़ियल आहे, जॾहिं असां पंहिंजूं भेणूं पढ़ाईंदासीं त यकीनन असांखे बि असां हक़ रखूं था त असांजे घर में जेका औरत अचे सा पढ़ियल लिखियल हुजे। महिरबानी। हाँ साईं, माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॿुधायो, यकीन कयो तव्हां रियलिटी हिकिड़ी ॿुधाई आहे। त इहा बि हिकिड़ी कहावत जेका मुंहिंजे ज़हन में अचे थी त ॾिसो, औरत पढ़ी, मर्द पढ़ियो फर्द पढ़ियो, औरत पढ़ी घर पढ़ियो। त एतिरो ॾिसो जी औरत जी जो जॾहिं ॻाल्हि कजे त उनजो एतिरो एजुकेशन में कंट्रीब्यूशन आहे। जॾहिं औरत पढ़ियल हूंदी त उन जा ॿार बि सुभाणे जेके आहिनि उहे वेल एजुकेटेड हूंदा। ऐं ॿारनि जो जेका एजुकेशन जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि कजे त उहो माउ जो हिकिड़ो वॾो रोल प्ले हूंदो आहे। माशाअल्लाह ॾाढी ज़बरदस्त साईं तव्हां ॻाल्हियूं कयूं। त हाणे साईं असां हलूं था पंहिंजे नेक्स्ट सवाल ॾांहुं। त सिंध में तइलीमी तब्दीली कीअं मुमकिन आहे? हाउ इट विल बी पॉसिबल? चेतन, सिंध में तालीमी तब्दीली कीअं मुमकिन आहे, उन हवाले सां आउं तव्हांखे ॿुधायां त सभ खां पहिरीं असां तक़रीबन सभिनी इहो क़ौमी कलमो पढ़ी छॾियो आहे त बाबा थियणो कुझु न आहे, बसि असांजो थियणो कुझु न आहे। असांखे इहे इन्हनि शयुनि जो इनकार करणो पवंदो। असांखे इहो सम्झणो पवंदो त ही दुनिया आहे ऐं हिते जेकॾहिं असीं चाहियूं त कुझु बि मुमकिन आहे, सभु कुझु मुमकिन आहे हिते। तालीमी तब्दीली, तव्हां तालीम जी किथे बि ॻाल्हि करियो, यकीनन हिते पाण ॻाल्हायूं पिया, तॾहिं बि तालीम जे हवाले सां ॻाल्हायो घणो वियो आहे ऐं सभई इहो सम्झनि था त बसि ॻाल्हायो वेंदो ऐं ॻाल्हियूं ई थींदियूं, पर थींदो कुझु न आहे। त चेतन साहब, आउं सभिनी दोस्तनि खे इहो चवां थो त तव्हां असां पाण सभई गॾिजी जेकॾहिं हिमत कंदासीं, अॻिते ईंदासीं त यकीनन तालीमी तब्दीली हर सूरत में मुमकिन आहे। ऐं आउं इहो चवां थो त सभ खां पहिरीं जेकॾहिं असां सिंध जी तालीम सां सचा आहियूं त हिकिड़ो त गवर्नमेंट करे, जेकॾहिं हुकूमत करे, हुनजी ज़िम्मेदारी आहे हुक्मराननि जी त उहे तालीमी तब्दीली उहे आणे सघनि था, उन्हनि वटि अख़्तियार आहिनि। ऐं उन हवाले सां जेको बि तालीम जो ख़ैर ख़्वाह आहे, आउं चाहियां थो त सिंध असेंबली मां हर सूरत में इहो बिल पास करायो वञे त को बि जेके असांखां वोट वठनि था उन्हनि जा ॿार, जेके असांजा हाकिम आहिनि, जिन जे वस में असांजे स्कूलनि जा तालीम जा अख़्तियार आहिनि, उन्हनि जा ॿार असांजे ॿारनि सां गॾु पढ़ंदा, सरकारी स्कूलनि में पढ़ंदा, उन्हनि जो इलाज सरकारी अस्पतालनि मां थींदो। असां हर सूरत में जेसि ताईं इहे ॻाल्हियूं नथियूं थियनि या गवर्नमेंट वारा इहो नथा कनि त आउं मौजूदा सूरत हाल खे ॾिसंदे आउं वाज़ह थो करियां त ॾिसो, पाण खे इहो सम्झणो पवंदो त गवर्नमेंट त दर हक़ीक़त अपोज़िट आहे। हुक्मरान नथा चाहिनि त ग़रीबनि जा ॿार पढ़नि, हारियुनि जा ॿार पढ़नि, हू कंहिं बि सूरत नथा पढ़नि ऐं हू पंहिंजे अमलनि वसीले इहो ई तव्हांखे मतिलबु पावर कराइण था चाहिनि त बसि तव्हां इन ॻाल्हि ते ईमान आणे छॾियो त तब्दीली ईंदी कोन, हिते रुॻो ॻाल्हियूं थींदियूं ऐं हिते कुझु थियणो न आहे। ऐं इहा कंहिंजे ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे का। त सभ खां पहिरीं त असांखे इहा ॻाल्हि विसारणी पवंदी, असां हिन समाज खे तब्दील करे सघूं था। ॿियो त ॾिसो, असांजा माण्हू मस्जिदनि जे लाइ, मंदरनि जे लाइ चंदा वठनि था ऐं इवन मदरसा बि हींअर जेको आहे सो काफ़ी अॻिते पिया वञनि। इन्हनि खे गवर्नमेंट थोरी डोनेट थी करे, कंहिं सूरत नथी करे। त आउं चवां थो त जहिड़ी तरह आख़िरत जे संवारण जे लाइ मस्जिद जो आबाद हुजणु ज़रूरी आहे, अहिड़ी तरह दुनिया जी कामयाबीअ जे लाइ स्कूल जो आबाद हुजणु हर सूरत, हर हालत ज़रूरी आहे। ऐं पाण सगुरनि फरमाए छॾियो आहे त दुनिया आख़िरत जी खेती आहे। त दुनिया हिकिड़ो बिल्कुलु सबबु आहे, असां हिते आहियूं तॾहिं असां जेको आहे सो ही दुनिया ई हुन दुनिया जो शर्त आहे त असांखे ही दुनिया संवारणु हर सूरत लाज़मी आहे। असांखे पंहिंजा स्कूल आबाद करणा पवंदा, इहो न ॾिसणो पवंदो
त गवर्नमेंट जेको आहे सो करे थी या नथी करे। ऐं असां वटि बदकिस्मती इहा आहे त गवर्नमेंट जी हर शइ खे असां मुफ़्त जो माल सम्झूं था। असांखे ईअं नाहे करिणो। जेकॾहिं ॻोठ जो स्कूल तबाह आहे त असांखे अरेंज करणो पवंदो स्कूल। असांखे हिकिड़ी झूपड़ी ठाहे बि स्कूल खे आबाद करणो पवंदो। ऐं असांजी सिंध में अहिड़ा मिसाल मौजूद आहिनि। असां वटि बदीन जे सूमार खोसे जो असां वटि मिसाल आहे। हुन हिमत करे पंहिंजो स्कूल हिकिड़ो छपरा स्कूल ठाहियो। ऐं अॼु हुते ऑनलाइन जेको आहे सो पूरी दुनिया जा जेके लेक्चर हुते हलनि था। त मक़सदु असां ईअं करे सघूं था। असांखे पंहिंजे स्कूलनि खे अहमियत ॾियणी पवंदी ऐं रियल में तालीम जी अहमियत खे सम्झणो पवंदो। असांखे सम्झणो पवंदो, हिकिड़े हारी खे सम्झाइणो पवंदो त इहो ज़रूरी नाहे, इहे नाहे त तव्हां जो ॿार हारी थिए। हारी सुठा आहिनि, पोरे त सुठा आहिनि, वाढा राजा मोची उन्हनि जे लाइ इज़त आहे बिल्कुलु। पर जीअं त ही जदीद दुनिया आहे, जेकॾहिं तव्हां सुठे नमूने सां थधी छांव में वेठे तव्हां बहितर कमाए सघो था, अर्निंग करे सघो था ऐं ज़िंदगी जो शऊर तव्हांखे तालीम ॾिए थी, त उन जे लाइ तव्हां विसारे छॾियो त नौकरियूं सिर्फ़ु अमीरनि जे ॿारनि खे मिलंदियूं। या पर हाणे त तव्हांखे ॿुधायूं सरहदूं आहिनि ई कोन्हे। तव्हां पूरी दुनिया में किथे बि वञी था सघो। हींअर मेरिट जो दौरु आहे रियल में। त असांखे तव्हां ईंदव, असां ईंदासीं, पेरेंट्स सां मिलबो, टीचर जी जेका इज़त आहे उहा बहाल कबी। छाकाणि जो सोशल मीडिया ते अख़बारनि में जेको घरां कावड़जे थो सो बि उस्तादनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो। ईअं कोन्हे। असांखे ख़बर आहे त असांजा जाम सारा उस्ताद आहिनि जेके सुठा आहिनि ऐं जेके ॻाल्हियूं कनि था उहे बि उन्हनि ई उस्तादनि जा पढ़ायल आहिनि। पर ॻाल्हि हीअ आहे त उन्हनि जी इज़त खे बहाल करणो पवंदो, उन्हनि सां मिलणो पवंदो, उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो। ऐं वाज़े चवां थो त असांजे जेके स्पेशली पेरेंट्स आहिनि, ऐं चवां थो त तव्हांजे छोकिरे खे जेकॾहिं 10 मिंटनि जे लाइ को ओपरो माण्हू चवे त बाबा ऐं हीउ छोकिरो तव्हांजो ॾियो त ऐं हिनखे शहर मां फेरो ॾियारे थो अचां या मेलो घुमाए थो अचां, त छा तव्हां हुनजे हवाले कंदा? कंहिं बि सूरत कोन कंदा तव्हां। त मुंहिंजो सुवाल इहो आहे त तव्हां पंहिंजे पुट खे मोकिले था छॾियो हिकिड़े अहिड़े उस्ताद वटि, हिकिड़े अहिड़े इदारे में जेके तव्हां ॾिठो ई कोन्हे। ॿियनि ॻोठ जे ॿारनि सां गॾिजी वञे थो। प्राइमरी जो उस्ताद तव्हां 5 साल ॾिसो ई कोन था, हुन सां मिलो कोन था। हाई स्कूल में न तव्हांजो को वास्तो कोन्हे। त अहिड़नि उस्तादनि वटि तव्हांखे जिन जी ख़बर ई कोन्हे, तव्हां 5 जेको आहे सो कलाकनि जे लाइ तव्हां ॿार खे ईअं ई मोकिले था छॾियो जिन जी तव्हांखे ख़बर ई कोन्हे। त लाज़मी तव्हांखे उन्हनि सां मिलणु घुरिजे, तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त तव्हांजो स्कूल कहिड़ो आहे। ऐं ॾिसो, तव्हां सोचे वठो त हिकिड़ो ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजे ॿार खे बुखार थो अचे, बीमार थो थिए, त छा तव्हां वॾेरे खां पुछो था? छा तव्हां कंहिंजो इंतज़ारु करियो था त कंहिंखां पुछां पोइ हिनखे डॉक्टर वटि वठी वञा? न। त यादि रखो त ही बुखार ऐं ॿी कंहिं बि बीमारी खां जहालत जेका आहे सा वॾी बीमारी आहे। उन जे लाइ बि तव्हांखे हर सूरत पंहिंजे स्कूल सां रुजू करणो पवंदो। स्कूलनि में अचो, पंहिंजे स्कूल खे ऑन करियो ऐं ॿिया जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि उहे बि अॻिते अचनि। तव्हां असां अॻिते अचूं। ऐं स्पेशली जेके टीचर्स असांजा साथी आहिनि उन्हनि खे पेरेंट्स जेके मीटिंग्स आहिनि उन्हनि जो बुनियादु विझणु घुरिजे। ऐं उहे लाज़मी तौर ते पेरेंट्स सां ऐं उस्ताद हिकिड़ो पंहिंजो पाण खे जस्ट पघारदार या सिर्फ़ु हिकिड़ो जीअं आम तौर ते मास्तर चयो वेंदो आहे उहो न सम्झे। यादि रखो त दुनिया में जेको इनकलाब जो पाइदार जेको गस आहे उहो तालीम आहे, स्कूल जो गस आहे ऐं उहो सिधो सौ तव्हां ॾे अचे थो। जेकॾहिं आउं चवंदो आहियां त जेकॾहिं मुंहिंजे क्लास में 60 ॿार वेठल आहिनि त आउं चवां थो त असांखे उहे चयो ईअं थो वञे त इहे 60 घरनि मां अचनि था ऐं 15 ॻोठनि मां मूं वटि अचनि था। हिकिड़ो ॻाल्हि जो तरीक़ेकार इहो बि आहे। पर आउं इन ॻाल्हि खे उबतो करणु थो चाहियां। आउं चाहियां थो त असांखे हीअं सम्झणु घुरिजे बहैसियत उस्ताद त हीअ जेके 60 ॿार आहिनि इन्हनि खे आउं मोकिलियां थो 60 घरनि में, आउं हिननि खे मोकिलियां थो 15 ॻोठनि में ऐं ही उन्हनि ॻोठनि में उन्हनि घरनि में असांजा नुमाइंदा आहिनि, तालीम जा इश्तिहार आहिनि।
इहे उते वञी असांजी तब्दीलीअ जा एजेंट आहिनि। कंहिं बि सियासी पार्टीअ जा वर्कर एतिरा पंहिंजी पार्टी सां सचा न हूंदा आहिनि, उन्हनि जा मफ़ाद हूंदा आहिनि, पर यादि रखो उस्तादो, तव्हांजा शागिर्द, तव्हांजो लश्कर तव्हां सां गैर मशरूत तौर ते वफ़ादार आहे। उन्हनि खे इस्तेमालु करियो ऐं समाज खे तब्दील करियो। जेको जटादार इनकलाब आहे उहो अव्हां ॾे वाझाए रहियो आहे। सही, माशाल्लाह, ज़बरदस्त साईं। त हाणे आख़िरी सुवाल इहो हूंदो त साईं माइटनि खे पंहिंजे ॿारनि जी तइलीमी जागरता में जेका अव्हां वटि कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि? सवाल खे थोरो रिपीट कंदा? साईं, जेका तइलीमी जागरता जे हवाले सां जेका माइटनि जो जेको रोल प्ले आहे जेका एजुकेशन में वालिदीन जो, त उन जे हवाले सां तव्हां वटि कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि? तव्हां थोरो असांखे उन हवाले सां ॿुधाइजोसि। तव्हां काफ़ी घणो सारो जेका ॿुधाए चुका आहियो, पर थोरो अञा मुख़्तसर थोरो उनखे ॿुधाए वठोसि। मुख़्तसर ही त ॾिसो, मुंहिंजो जेको ॾाॾो आहे हो उहो अणपढ़ियल हो, पर असां जॾहिं ॿार पढ़ी ईंदा हुआ त ज़ाहिर आहे त हू पढ़ी कोन सघंदो हो, पर हू छा कंदो हो, रोज़ानी असांजे कापियुनि जा पना चेक कंदो हो। त कल मुंहिंजे हिन पोटे जी जो मतिलबु केतिरा पना लिखियल हूंदा हुआ या अॼु केतिरा लिखियल आहिनि या उस्ताद चेक कया आहिनि या न। हाणे मक़सदु ॻाल्हि जो त असां वटि मोस्टली ईअं थो चयो वञे त असांजा पेरेंट्स पढ़ियल ई कोन्हे। ऐं इहा हिकिड़ी रियल हक़ीक़त बि आहे त पेरेंटिंग हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट अथव, हिकिड़ो अलॻि मज़मून आहे। उन जे लाइ असांजे जेका पेरेंट्स आहिनि उन्हनि जी बि काउंसलिंग जी तमामु घणी ज़रूरत आहे। पर जेके पेरेंट्स आहिनि उहे कंट्रीब्यूट इहो सोचे मतिलबु कंट्रीब्यूशन खां पोइ हिते न हटनि त असां त अणपढ़ियल आहियूं या असांखे का ख़बर ई कोन्हे का। त बाबा तव्हां अणपढ़ियल आहियो या तव्हांखे ख़बर आहे, पर जॾहिं बि तव्हां पुछो था पंहिंजे ॿार खां त बाबा अॼु उस्ताद आयो कोन आयो, तव्हांखे सबक़ु मिलियो या न मिलियो, त ॿार इहो नथो सोचे त बाबा त पढ़ियल ई कोन्हे। ईअं नथो सोचे, हू रियल में मतिलबु एक्टिव थी वेंदो आहे त बाबा मूंखां सुभाणे बि पुछंदो। त हू हिकिड़ो त सिर्फ़ु जस्ट तव्हां रुगो ज़बानी पुछो। ऐं ॿी ॻाल्हि जेका अहम आहे पेरेंट्स जे लाइ उहा ही त इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो, तालीमी तब्दीलीअ जे लाइ गवर्नमेंट केतिरा ई तजुर्बा कया आहिनि, केतिरा ई तजुर्बा कया आहिनि। ऑफिसर अचनि था, इवन जेके तालीम जा माण्हू ई कोन्हे, लाॻापियल ई कोन्हे असांजे इदारे सां, उहे बि अची असां ते कमदारी कनि था। जजिस बि अचनि था, असां वटि कमिश्नर बि अचनि था, सभु असां वटि अचनि था। पर या इवन तालीम जा ई भले आला बाला ऑफिसर हुजनि, पर आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वाज़ह थो ॿुधायां त उन्हनि वटि उन्हनि जो असांखे एतिरो को बि इशू ई न हूंदो आहे। इन्हनि सभिनी खां वधीक अहम हूंदो आहे तव्हांजो असां खां पुछणु। हिकिड़ो वालिदैन, हिकिड़ो पीउ जॾहिं फोन करे मूंखां पुछंदो त सर ही मुंहिंजे छोकिरे जी सूरत हाल छा आहे, त इहो तॾहिं आउं वधीक रेस्पॉन्सिबल महसूस कंदुसि। मूंखे ख़बर हूंदी त यार इन जो पीउ वरी मूंखे फोन कंदो। ऐं इहो त जस्ट आउं फोन जी ॻाल्हि थो करियां, जेकॾहिं पेरेंट्स टीचर्स वटि कही अचनि हुननि सां ॻाल्हाइनि त यकीन करियो त पंहिंजा जेके स्कूल आहिनि से बिल्कुलु सुधरी सघनि था। पेरेंट्स तव्हां ख़बर आहे हिकिड़ो ट्रायंगल आहे पंहिंजी एजुकेशन जो, जंहिंमें स्टूडेंट, टीचर ऐं पेरेंट्स, इहे तमामु ज़रूरी आहे। इन खां सवाइ असां को बि हिकिड़ो माण्हू सुधारे नथो सघे। पर हा, तालीमी जागरता इन्हनि मां किथां बि अचे सघे थी, समाज मां बि अची सघे थी। पर तव्हां सवाल करियो था पेरेंट्स जे हवाले सां, त आउं चवंदुसि त तव्हां जेके पेरेंट्स आहियो पंहिंजे स्कूलनि खे पंहिंजो सम्झो। हर सूरत में असां चऊं था त असांखे ॻाल्हि ॿोल जा माहौर तब्दील करणु घुर्जनि स्कूलनि में बि। जीअं बिलफर्ज़ चयो थो वञे त बाबा ही ॿार, जीअं ॿारनि खां पुछंदो आहियां त तव्हां छा कंदा आहियो, या को बि टीचर पुछंदो आहे त ॿार ज़ाहिर आहे डेली जो रूटीन ॿुधाईंदो आहे त साईं आउं सुबुह जो सवेर उथंदो आहियां, पोइ मुंहुं धोईंदो आहियां, पोइ नाश्तो कंदो आहियां, पोइ साइकिल ते चढ़ी स्कूल ईंदो आहियां, ऐं उन खां पोइ आउं घर वेंदो आहियां, वरी रांदि खेलंदो आहियां ऐं राति जो पढ़ाई कंदो आहियां ऐं सुम्ही रहंदो आहियां। आउं चवंदो आहियां इन ॻाल्हि में जेका इहा गुफ़्तगू आहे असांजी, इन जो माहौर घर आहे।
ॿार घर खां ॻाल्हि शुरू करे थो, घर ते ख़तमु करे थो, पर आऊं चवां थो त अचो त इन ॻाल्हि जो महवर तब्दील करे घर खां स्कूल ॾे मुंतकिल करियूं। असांजा ॿार चवनि ऐं असां चऊं, ॿार चवनि त साईं आऊं हितां खां वेंदो आहियां घर, पोइ रांदि कंदो आहियां ऐं होमवर्क कंदो आहियां, पोइ सुम्हंदो आहियां घर, ऐं सुबुह जो नाश्तो करे वरी स्कूल ईंदो आहियां। मीन्स असांखे हर सूरत में स्कूल खे फोकस करणो पवंदो, ऐं उन में पेरेंट्स त बुनियादी हुननि जो किरदारु आहे हर सूरत में। ही अॻे वारो दौर कोन्हे जो तव्हां मोकिले छॾियो ऐं उस्ताद पढ़ाईंदा, ऐं तव्हांखे सची थो ॻाल्हि ॿुधायां कोन पढ़ाईंदा। तव्हांखे ई हिमत करणी पवंदी ऐं तालीम जी अहमियत खे सम्झणो पवंदो। माशाल्लाह साईं, ॾाढियूं जेके अट्रैक्टिव ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं आहिनि, यकीन कयो सभु जेके ॻाल्हियूं तव्हांजूं जेके आहिनि उहे ॾाढियूं सुठियूं हुयूं। त साईं फाइनल में तव्हां असांजे नौजवाननि खे कहिड़ो पैगाम ॾींदो, जेका असांजी जेका न्यू जनरेशन स्टूडेंट्स आहिनि? ठीकु आहे चेतन, सभ खां पहिरीं हिकिड़ो त आऊं हिन जेको आहे सो तव्हांजे स्टूडियो तां ऐं सभिनी दोस्तनि खे इहा दावत थो ॾियां त बाबा एजुकेशन जे लाइ असांजो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे लीफ जे नाले सां, लेट्स एजुकेट ऑल फाउंडेशन। उन में तव्हां मूंसां मैसेंजर जे ज़रिए राब्तो करियो। जेके बि नौजवान आहिनि जेके तालीमी बहितरी चाहिनि था, उहे पेरेंट्स हुजनि या इंटेलेक्चुअल्स हुजनि, केर बि हुजनि, किथे बि हुजनि, उहे असां सां राब्तो कनि ऐं उहे असांखे आइडियाज़ ॾियनि त जीअं असां रियल में जेका तालीमी बहितरी आहे उन खे अॻिते वधाए सघूं। ऐं हिकिड़ो त इहो, ऐं ॿियो जेको स्टूडेंट्स जो चओ था त यार स्टूडेंट्स सां जॾहिं बि असां मुखातिब थींदा आहियूं त ईअं लॻंदो आहे ॼण असां आईने जे साम्हूं बीठा आहियूं। स्टूडेंट्स असांजा चेहरा आहिनि ऐं स्टूडेंट्स असांजी अॻी विख आहिनि। मतिलबु अहमद नदीम कासमी जो हिकिड़ो शेर आहे त कौन कहता है कि मौत आई तो मर जाऊंगा, मैं तो दरिया हूँ समंदर में उतर जाऊंगा। उन खे असां वरी थोरो फेराए सेराए ही कयोसीं त कौन कहता है कि मौत आई तो मर जाऊंगा, मैं तो उस्ताद हूँ नस्लों में उतर जाऊंगा। त यानी असां तव्हां वटि अमानत हूंदा आहियूं ऐं असां तव्हां में घणियूं उमेदूं आहिनि। तव्हां महिनत करियो ऐं इहो विसारे छॾियो त का शइ तव्हांजे अॻियां नामुमकिन आहे। तव्हांजे अॻियां हर शइ मुमकिन आहे ऐं दुनिया में हाणे बाउंड्रीज़ न आहिनि। इहो रोइणो न रो त बाबा मूंखे हिते त नौकरी कान मिलंदी, या आऊं हारी जो पुटु आहियां, या मूं वटि पैसा कोन्हे के। इहे सभु बहाना, इहे सभु ॻाल्हियूं विसारे छॾियो, ॿेड़ियूं साड़े अॻिते वधो। तव्हां जो रोशन मुस्तक़बिल तव्हांजे हथनि में आहे। जेसि ताईं तव्हांजे हथ में कलम आहे, तव्हांजे मथे में इल्मु आहे, त तव्हां वटि तव्हांजे लाइ का बि बाउंड्री कोन्हे। दुनिया तव्हां ॾे ॾिसे थी, तव्हां यकीनन करे सघो था। ऐं सिर्फ़ु 2 शोबा कोन्हे, मेडिकल ऐं इंजीनियरिंग, इन खां अलावा बि कई ॿिया बि शोबा आहिनि, उन्हनि खे टच करियो ऐं अॻिते निकिरो, कंफर्ट ज़ोन मां निकिरो। तव्हां महिनत करियो, पंहिंजो पाण ते भाड़ियो, अॻिते वधो ऐं तव्हां घणो कुझु करे सघो था। महिरबानी। माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त साईं तव्हां सां जेका असांजो इहो सेशन रहियो। त दोस्तो जेके असां सां जेके मौजूदु हुआ, जेके साईं हसीब कानियो साहब, जिन जेके काफ़ी खोड़ सारियूं जिन असां सां ॻाल्हियूं शेयर कयूं। ऐं साईं जो जेकॾहिं इन सेशन जो जेकॾहिं मां कंक्लूडिंग जेकॾहिं फाइनलाइज़ेशन जेकॾहिं कयां त साईं जो चवण जो मक़सदु इहो आहे त असां सभिनी खे पंहिंजो रोल प्ले, माना पंहिंजे हिसे जो कमु सर अंजाम ॾियणो पवंदो, पंहिंजे हिसे जो कमु करणो पवंदो। त जॾहिं टीचर, स्टूडेंट्स एंड जॾहिं पेरेंट्स गॾिबा, तॾहिं जेका एजुकेशन में सुधारो अची सघे थो। त रुगो एजुकेशन खे टीचर्स जे जेका कंट्रीब्यूशन सां जेका असां एजुकेशन खे इम्प्रूव या एजुकेशन में उहा अवेयरनेस नथा आणे सघूं, जेको सभिनी जे गॾियल हिकिड़ी जेका गैदरिंग सां, गॾियल ताउन सां जेका एजुकेशन में जेका सुधारो आणिजे सघे थो। त साईं हसीब कानियो साहब, महिरबानियूं तव्हां जूं, तव्हां सां जेका पंहिंजो तजुर्बो ऐं तव्हां पंहिंजो टाइम असांखे ॾिनो।
त सिंध सलामत साथ सलामत जेॾां पेर तेॾां ख़ैर अलाह निगहबान।